जाॾे उहो चवंदो इहा असांजे बरियाली जे माण्हुनि सां इहा वीचारनि सां आहे शहरी माण्हू आज़ादु हूंदा आहिनि पंहिंजी रेड़ी हलाईंदो पंहिंजी पिड़ी हलाईंदो पंहिंजो दुकानु हलाईंदो पंहिंजो पचाईंदो पंहिंजो खाईंदो पंहिंजो कमाईंदो पंहिंजे इरादे ते वञी करे वोट ॾींदो असांजे जंगली माण्हू देहाती माण्हुनि सां इहा हालत आहे दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे आलिमनि सां मोहबत माण्हू वीचारा चवंदा आहिनि असांजी आलिमनि सां मोहबत आहे दीनदारनि सां मोहबत आहे इज़त दिलि सां कंदा अञा वॾेरे जी इज़त इन जे करे कंदा त मथां बुतार नाराज़ न थी वञे पर मौलवी में त नाराज़ थियण जो बि माण्हू खे न हूंदो आहे न ख़्याल त मौलवी छाजो नाराज़ मौलवी जी इज़त ख़िदमत उनखे रली विछाए ॾींदा उन सां मिलंदा भाकुर पाईंदा दुआ घुराईंदा साईं साईं कंदा उहा दिली मोहबत आहे जेका क़ुरान वारी क़ुरान जे करे आहे न मौलवी खे क़ुरान आहे न दिलि में हज़ूर जो फरमान आहे हज़ूर जे सीरत सूरत मुताबिक़ हले थो अदा मौलवी जी इज़त माण्हू दिलि सां कंदा आहिनि बाक़ी बोतारनि जी वीचारा चवंदा आहिनि दादा ज़ोर मारिया मथां चवे त उथी न मिलियो भेण मथां उथी न मिलियो मथां ॿ क़दम अॻे न आयो मथां महसूस करे दुआ कयो त अल्लाह ताला असांखे आलिमनि जी मोहबत नसीब फरमाए आलिमनि सां ताल्लुक़ क़यामत जे ॾींहुं इहे माण्हू जेके आलिमनि सां मोहबत रखनि था मुंहिंजे हज़ूर फरमायो अलमरउ मा मन हब क़यामत जे ॾींहुं इहे माण्हू जेके दुनिया में दीनदारनि सां मोहबत रखनि था ओ दिली तौर ते उन्हनि जो ताल्लुक़ दीनदारनि सां आहे मोहबत आलिमनि सां आहे सालिहनि सां आहे जेके मुत्तबी सुन्नत आहिनि उन्हनि सां आहे त क़यामत जे ॾींहुं बि इहे माण्हू उन्हनि सां उथंदा क़यामत जे ॾींहुं इहे माण्हू उन्हनि सां ओ जेके नेक माण्हू सालिह माण्हू दीनदार माण्हू ये आलम जेके नबी जा वारिस पो पैगंबर साईं जो लवाल हमद जेको हुंदो हजूर जे हथ में हुंदो उन्हीं झंडे हेठा जाते साहबा किराम जाते ताबईन जाते तबा ताबईन जाते सब ओ उलमाए उम्मत असांजा सलफ सालिहीन तवा असा 15वीं सदी जा मुसलमान भी जने आलमन सा मोहब्बत कंदा से त पाण के भी खुदा उन्हीं झंडे हेठो बिहाई दुआ क्यों अल्लाह ताला असा जो अचण कबूल फरमाए अजीजा ये बचड़ा खुश नसीब है जन पंजे सीनन में कुरान के सांगे असा उन बचड़न के उन जे वालिदैन के मुबारक ये गोठ वारा जेके दीनी इदारा हलाइन था विचारा पंहिंजे उन्हीं पघर जे पोरे मजो जेको कुछ कमाइन था उन्हीं मजो मिस्कीनन जी पर घुरलाइन था उस्तादन जी पगार में हिस्सो वठन था ताउन करन था ये सब मुबारक जो मुस्तहक है या सब अल्लाह जी घुर अबा कुरान पाक पढ़ंदा गरीबन जा बचड़ा हारन जा बचड़ा मजदूर तबके जा बचड़ा वडन वडन ऑफिसरन जा वडन वडन ब्यूरोक्रेट वड़ा वड़ा सरदार वड़ा वड़ा नवाब वड़ा वड़ा खान उन्हन जा बार कुरान पढ़दा गरीबन जा बार ओई मिस्किनन जा बार हारन जा बार मजदूरन जा बार जड़ा जेके रेड़ी हलाइण वारा कॾहिं गाड़ो हलाइण वारा अल्लाह साईं इन्हनि जे बचड़न के केडी वडी फजीलत अता फरमाए थो जॾहिं इहो बचड़ो पढ़ी काबिल थे थो इहो बचड़ो पढ़ी करे फारिग थे थो इहो बचड़ो जॾहिं बाकायदा मुस्तनद आलिम थे थो अल्लाह साईं उन्हें के एडी फजीलत अता फरमाए थो जो उन्हीं मुसल्ले जो वारिस इन गरीब जे बच्चे की करे गरीब जे बच्चे के मुसल्ले जो वारिस बनाए थो तो इन जाए ते नमाज तू पढ़ाईंदे जालक जो दौर होयो मार्शल जालक जी जालक बड़ो आमिर होयो जेके मानू उन्हीं जे सन जा हुंदा उनके खबर हुंदी तो जालक जो दौर केडो मार्शल जो सख्त दौर होयो पो आयो सखर में आयो पो तो रेस्ट हाउस में आयो उन्हीं रेस्ट हाउस जी मस्जिद में जो पेश माम होयो वीचारो गरीब जो बार हो अल्लाह जी कुदरत
कारी खलील अहमद साहब बंदाणी इस्लाम दीन शेख साहब वग़ैरह वग़ैरह ये सब उते उन्हीं जे घुराए बाबा अचो आलमन सां मां महफ़िल कंदुसि पोइ जेको रेस्ट हाउस जी मस्जिद में जेको हाफ़िज़ रोशन जेको वीचारो इमाम हुयो नमाज़ जे वक़्तु चयो त बाबा कहिड़ो आहे साईं हे आहे उन्हीं वीचारे ग़रीब कोरी जे पुट जे पुठियों सदरे पाकिस्तान नमाज़ पढ़े पियो अल्लाह साईं इहो हक़ कंहिंखे ॾिनो ओने ग़रीब खे एॾो वॾो एज़ाज़ मुल्क जो सदर आहे बीठो उन कोरी जे पुट जे पुठियों आहे बाबा तोखे हक़ न आहे जो तूं नमाज़ पढ़ाईंदे नमाज़ इहो पढ़ाईंदे इहो एज़ाज़ आहे न क़यामत जे ॾींहुं बि अल्लाह तबारक व तआला मैदान महशर में इन्हनि हाफ़िज़नि खे चवंदो त उहे माण्हू जंहिंजे मथां जहन्नम वाजिब थी चुको आहे तुझा माइट आहिनि तुझा अज़ीज़ आहिनि तुझा रिश्तेदार आहिनि पर प्रकार अहिड़ा अथनि जो जन्नत में वञण जहिड़ा न आहिनि जहन्नम उन्हनि जे लाइ वाजिब थी चुको आहे जहन्नम जी लिस्ट में उन्हनि जा नाला आहिनि पर हाफ़िज़ असां तोखे इहो एज़ाज़ ॾियूं था 10 माण्हुनि जो तोखे अख़्तियार आहे जंहिंजो तूं नालो खणंदे उन खे तुंहिंजे करे जन्नत मोकिलींदा तुंहिंजे सिर जे करे को माण्हू कंहिं सिफारिशी वेंदो आहे अदा हिन ते ॾंढु ॾोह चटी पई आहे अदा असां आया आहियूं यार माफ़ कराइण बख़्शराइण यार थोरो कुझु हिन सां साईं हिन ॾोह त वॾो कयो असांखे माण्हू चवंदा आहिनि साईं हिन जो ॾोह त वॾो हुयो हिन असांखे वॾी तकलीफ़ में विधो हाणे हिन ते ॾंढु ॾोह पियो आहे हाणे उन खे चटी ॾे नथो अधु ॾेई वियो आहे बाक़ी अध में हाणे वरी तव्हांखे वठी आयो हाणे असां काॾे वञूं साईं हाणे तव्हां आया हो त मां हेतिरो माफ़ कयोमांसि कंहिं नेक खे कंहिं आलिम खे कंहिं सालिह खे कंहिं क़ुरान वारे खे कंहिं भुतार खे कंहिं वॾेरे खे माण्हू वठी वेंदा आहिनि सिफारिश साईं हाणे तुंहिंजे सिर जे करे अल्लाह साईं बि हाफ़िज़ खे चवंदो तुंहिंजे सिर जे करे 10 माण्हुनि खे जन्नत में जंहिंजो तूं नालो खणंदो वञ अदा फिलाणो 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 इहो हाफ़िज़ जो एज़ाज़ ऐं जेको आलिम थियो जैं सब किताब पढ़िया हजूर जी हदीस पढ़े अल्लाह तबारक व तआला उन खे एॾो वॾो एज़ाज़ ॾींदो जो उन खे चवंदो त हाणे तुंहिंजे हथ में मां ॼाण थो 70 माण्हुनि जी लिस्ट 70 माण्हुनि जी लिस्ट तुंहिंजे हथ में ॼाण थो उहे माण्हू जंहिंजे लाइ जहन्नम वाजिब थी चुको आहे जंहिंजो जहन्नम जी लिस्ट में नालो आहे तुंहिंजे चवण जे करे इहे 70 जा 70 माण्हू पाण सां गॾु जन्नत में वठी वञे हल एॾो वॾो एज़ाज़ मिले थो हे क़ुरान मज़ाक न अथव हे क़ुरान पाक के मामूली न समझो मुसलमानो क़ुरान पाक जो कदर कयो क़ुरान पाक जी बेक़दरी न कयो वाणियो भी न क़ुरान के न तो मने यहूदी भी न तो मने नसारो भी न तो मने ऐं मुसलमान भी न मने क़ुरान पाक के पोइ काॾे वञे माण्हू जरा रोज़ फुरजनि था क़ुरान घुमाइनि था चवंदा हल हल इहो क़ुरान ॾिठल आहे तौबा नऊज़ अज़ीज़ो क़ुरान जो क़दुरु कयो क़ुरान जो क़दुरु कयो गैर मुस्लिम त थियो गैर मुस्लिम उन जी कहिड़ी मयार आहे पर मुसलमान भी क़ुरान खां वियो पोइ असां में गैर मुसलमाननि में कहिड़ो फ़र्क़ु मुस्लिम गैर मुस्लिम में कहिड़ो फ़र्क़ु थियो पंहिंजे बचड़नि खे क़ुरान पढ़ायो ऐं न क़ुरान पाक जो अदब एहतराम कयो मुंहिंजे हज़ूर फरमायो त क़ब्र इंसान खे ॾींहं में 3 दफ़ा पुकारींदी आहे 3 दफ़ा सॾींदी आहे क़ब्र अन बैतुल ज़ुल्म अन बैतुल दूद अन बैतुल वहद दुनिया में घुमण वारा ओ दुनिया जे अंदर वरे नाज़ नखरे सां घुमे थो दुनिया में वॾे ऐश ऐशर सां घुमे थो दुनिया में वॾे राज भाग जो तू मालिक आहे पर याद रख जाए कब्र थी चवे पई तो तोखे घुमी फिरी जेतरा भी साल हूंदे पोइ आखिर माॾे ईंदे आखिर कब्र में अब आखिर इंसान काॾे वेंदो
वॾे में वॾो मुल्क जो हुकुमरान हुजे, वॾे में वॾो ज़िमीदार हुजे, वॾे में वॾो दौलत सां पुर माण्हू हुजे, दौलत सां भरियल हुजे, सोन चांदी सां हुनजा कमरा भरियल हुजनि, पैसे सां हुनजो घर भरियल हुजे, जॾहिं मरी वेंदो त इनखे कोठे में रखंदासीं, क़बर में लाइबो या उनखे महल में रखबो, ॿाहिरि रखबो, अब हाल क़बर में। पोइ इहा क़बर मुंहिंजे हज़ूर फरमायो त इंसान खे ॾींहं में 3 दफ़ा पुकारींदी आहे। मां अकेलाई जो घरां पाण सां गॾु संगती खणी अचां, मां नांगन बलाइन जो घरां पाण सां गॾु हथियार खणी अचां, मां ऊंधाइन जो घरां पाण सां गॾु रोशनाई खणी अचां। 3 ॻाल्हियूं कयूं। दुनिया में फ़ख्र सां घुमूं था, दुनिया में मापूं कोन था पिया, वॾे ऐश इशरत, वॾा उम्दा खाधा हुजनि, वॾियूं गाॾियूं हुजनि, वॾो राज भाग हुजे, हीअं हुजे हूअं हुजे। या क़बर इंसान खे पुकारे थी, मां तनाई जो घर आहियां, अॼु त तोसां बॉडी गार्ड गॾु आहिनि, सुभाणे माॾे ईंदे, पाण सां गॾु हथियार खणी अचां। मां वटि नांग बलायूं विछूं मामे रहनि था ज़मीन में। अब नांग जो ॿिर हूंदो आहे, उहो ज़मीन में हूंदो आहे या मथे रांग रहंदो आहे? ॿिर में रहंदो आहे। इन जे करे माण्हू हमेशह फिक्र करे। पोइ इन क़बर जे अंदरि जेको तन्हाई जो घर अथसि, उन में संगती केरु थींदो? ओहे क़ुरान थींदो, ओहे क़ुरान क़बर में संगती थींदी। इहो क़ुरान क़बर खे मुनवर कंदो, रोशनी जो सबब हे थींदो। ऊंधाई जो घर आहे न, उते रोशनाई ही ॾींदो, ऐं उते नांगन बलायन खां ऐं जीतन जड़न खां दिफ़ा जो सबब भी है कुरान थींदो। असां दुनिया जे अंदर नाज़ नखरे सां घुमूं था, ईअं सम्झूं था त ॼण असां हमेशह रहंदासीं। हमेशा न रहंदो। लौकानत दुनिया तदूम लिवाहिदन लकान रसूलुल्लाह फीहा मुखल्लदा। दुनिया में जेकॾहिं को हमेशह रहण वारो हुजे हा त हज़ूर ज़िंदा हुजनि हा, छो त उन जे करे दुनिया ठही। बाबा तुझे मुंहिंजे करे दुनिया कोन ठही आहे, तुझे मुंहिंजे करे अलाह से हे जहान कोन ठाहियो आहे। पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके दुनिया ठही आहे। अल्लाह फरमाए थो लौला कलमा खलक़तुल अफलाक, ऐं नबी जेकॾहिं तोखे दुनिया में न आणिया हा त ज़मीन आसमान खे पैदा करण जी मूंखे ज़रूरत ई कान्हे, पर चूंकि तोखे आणणो हो दुनिया में, इन जे करे दुनिया खे मां सजाए छॾियो, दुनिया के सिज चंड सां रोशन करे छॾियो। दुनिया के अंदर अनाज फल फ्रूट वगैरह वगैरह वण टिण, ये दुनिया के अंदर समुंड, समुंड के अंदर वरी कीमती कीमती हीरा लाल जवाहिर, ऐं समुंड के अंदर मच्छू, ऐं झंग के अंदर जानवर, ये सब पखी परिंद, ये सब तुझे वजूद के करे इन्हनि खे वजूद मिलियो। जंहिंजे करे दुनिया ठही वो ही कोन रहे। तंहिंजे करे दुनिया में माण्हू ज़रूरत हासिल करे, दुनिया के ऐश जो घर न समझे, दुनिया के ज़रूरत जो घर समझे। तो हे मुझी ज़रूरत है, हे कपड़ो ढकण मुझी ज़रूरत है, पेट भरण मुझी ज़रूरत है, सर्दी गर्मी को बचाव मुझी ज़रूरत है। बस दुनिया जी शइ खे माण्हू ज़रूरत वारो समझे, ज़रूरत बस मुझी ज़रूरत। बाकी मकसूद मकसूद मतलूब है कुरान था, वह कुरान पाक इंसान जे लाइ मकसूदी शइ हीअ है, हिन कुरान ते हलण, अल्लाह जे फरमान ते अमल करण, अल्लाह जे फराइज़ के अदा करण, ऐं दुनिया जे अंदर तक़वा ऐं तहारत अख्तियार करण। ता त दुनिया में जो वञे त जीअं क़बर में हिन जे लाइ क़बर रोशन थी पए, अल्लाह वटि हिन खे आख़िरत में इज़त मिले। अल्लाह ताला फरमाए तो मैदान महशर में जॾहिं इंसान क़बरन में जा उथंदा, फरमाए यौम तब्यज़ु वुजूह व तस्वदु वुजूह, हिकड़ा अहिड़ा उथंदा जंहिंजा मुंह अच्छा हूंदा, हिकड़ा अहिड़ा हूंदा जंहिंजा मुंह कारा हूंदा। सफ़ अहिड़ा कारा जीअं माण्हू बसि तए खे ॾिसंदो आहे न, ईअं हिकड़े जा मुंह रोशन हूंदा चंड वांगुरु, चोॾींहं जो चंड जीअं रोशन हूंदो आहे।
मोमिन जो मुंह ईअं चमकंदो, कलमे वारे जो इन क़ुरान जे हलण वारे जो मुंह ईअं चमकंदो। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे उन्हनि मंझि करे। ये दुनिया जी जिंदगी मुख्तसर तरीन जिंदगी। मुझे हज़ूर फरमायो दुनिया मज़रतुल आखिरह, दुनिया पोख जी जाइ था। हिते असां अमल कंदासीं। पोख जी जाइ पर जड़ी पोख पोख भी आ, ओड़ी लूण भी आ। जड़ो अमल कंदासीं ओड़ो अजुर मिलंदो। भली पोख पोख भी भलो फसुल लहंदो। माण्हू बबुर जा ये बिज छटे ऐं पोइ चवे त कणक लुणंदुसि, ईअं थींदो? ईअं न थींदो। तंहिंजे करे अमल सालिह, अमल सालिह, ईमान सां गॾोगॾु अमल सालिह। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो धरती ते असां इंसाननि खे इज़त वारो बणायो अथसीं। वलक़द करमना बनी आदम, असां इंसाननि खे फज़ीलत ॾिनी अथसीं। इज़त जो ताज इंसान ते रखियो अथसीं। खणी घुमायूं था उनके जानवर मुहैया कयासीं, बेड़ा मुहैया कयासीं इंसान जे लाइ। पाकीज़ा खाधा इंसान के, खुशबूदार खाधा फल फ्रूट इंसान जे लाइ। जेका भी मखलूक पैदा फरमाई अथसीं तमाम तर मखलूकात में इंसान के फजीलतमंद करे रखियो अथसीं। इहा इज़त, इहो मक़ाम, इहो शरफ बहाल उन वक्त में आ इंसान जो जॾहिं त फरमा बरदार। जे ना फरमान थियो न पोइ जानवरनि खां बि परे, पोइ ढोर बि जहन्नम में कोन वेंदा, असां त जहन्नम में हलिया वेंदा। बस दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे हिन ज़िंदगीअ में दुनिया जे अंदरि असांखे हिन क़ुरान ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजे हिन मदारिस खे ख़ुदा आबाद फरमाए। हर मुस्लिम बच्चे खे अल्लाह ताला कुरान पाक जे तालीम जो शौक़ नसीब फरमाए। असांजे अमड़नि खे न्याणियुनि खे भी घरनि में नमाज जो शौक़, कुरान जे तिलावत जो शौक़, सभिनी खे रोज़े रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, ये अल्लाह जा फ़राइज़ आहिनि। फ़र्ज़ हूंदो आहे कर्ज़। अब कर्ज़ माण्हू जेसाणी न ॾींदो तेसाणी जान छुटंदी आहे। कर्ज़ ॾियणो आहे न। ईअं हे फ़र्ज़ बि कर्ज़ आहिनि असांजे मथां। फ़र्ज़ पढ़ंदासीं त ख़ुदा जो कर्ज़ लहंदो न असां। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे पंहिंजे फ़राइज़ जी अदायगी जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांखे दुनिया जे अंदरि ईमान ऐं अमल सालिह जी दौलत सां मालामाल फरमाए। ऐं रब तबारक व तआला असांखे नेकनि सालिहनि सां ताल्लुक़ ऐं मुहबत नसीब फरमाए। ऐं असांजे हिन दीनी इदारे जे ख़िदमात खे क़बूल फरमाए। जेके बि दोस्त पंधड़ो करे आया आहिनि अल्लाह ताला सभिनी जे पंधड़े खे विक विक खे क़बूल फरमाए ऐं असांजे लाइ हिन महफ़िल खे दारनि जे निजात जो ज़रियो बणाए। आख़िर दावाना